जिक्र कंदासीं। टन इमामत खान ज़िले में गैस्ट्रो जी बीमारी पकड़जी वई आहे। हिक ई ॾींहं में गैस्ट्रो विघे 2 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। ॻोठ सुलेमान शेख में 45 वरनि जे बशीरा शेख ऐं अयूब होटल भरिसां 6 वरनि जो रमेश ठाकर गैस्ट्रो विघे फौत थी विया, जॾहिं त औरतनि ॿारनि समेत 150 खां वधीक मरीज़ टन इमामत खान अस्पताल में इलाज हेठि। उन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे त बरसातुनि खां पोइ इलाइक़े में बरसाती पाणी निकाल न थियण सबबि बदबू फैलिजी वई आहे, जॾहिं त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पिणु मुंहुं कढियो आहे। हुन लाॻापियल अख़्तारियुनि खां घुर कई आहे त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल कराइण समेत डॉक्टरनि जूं टीमूं माणे रहवासियुनि जूं हयातियूं बचायूं वञनि। जरवार बरसां ॻोठ मीर खान गबोल में बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मोहम्मद शरीफ़ गबोल, जावेद गबोल, महरान गबोल ऐं ॿियनि दाईंदे चयो त चौमासे जी बरसातनि संदन ॻोठ में तबाही मचाए छॾी आहे ऐं बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। हुननि चयो त बरसाती पाणी निकाल न थियण सबबि ॻोठ ऐं घर तलाउ जो ॾेख ॾियण लॻा आहिनि, जॾहिं त इलाइक़े में मलेरिया समेत चमड़े जूं बीमारियूं पखिड़जण शुरू थी वयूं आहिनि। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत डिप्टी कमिश्नर घोटकी खां मुतालबो कयो आहे त ॻोठ मां बरसाती पाणी निकाल कराए ॾिनो वञे जीअं हू सुख जो साह खणी सघनि। कंबर में खोराक खाते जी लापरवाही सबबि गोदाम में रखियल कणक जूं हज़ारे बोरियूं बरसात पवण सबबि ज़ाया थी वयूं आहिनि। कंबर में मुसलसल बरसात पवण खां पोइ अबड़ा रोड ते मौजूद खानगी गोदाम में खुलियल आसमान हेठि रखियल सरकारी कणक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थी वयूं आहिनि, जंहिंजे करे सिंध हुकूमत खे लखें रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। खोराक खाते जे अमले पारां बरसातुनि जी अकती बावजूदि खुलियल आसमान हेठि रखियल कणक ते महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल नाहे कयो वियो, न वरी कणक खे बरसात खां बचाइण लाइ के जोगा उपाउ वरिता विया आहिनि। फूड खाते जे अहिड़ी लापरवाही जे करे गोदाम में रखियल सरकारी कणक जूं हज़ारे बोरियूं बरसात पवण सबबि ख़राब थी वयूं आहिनि। जिक्र कंदासीं। कमिश्नर सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन अहमद अली कुरैशी नूरियाबाद मेडिकल सेंटर जो दौरो कंदे चयो त सिंध हुकूमत पौरतनि खे वधि खां वधि सिहत जूं बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ जोगा उपाउ वठी रही आहे। नूरियाबाद में कमिश्नर नूरियाबाद मेडिकल सेंटर जे एक्सरे रूम में मर्दनि ऐं औरतनि जे वार्डनि समेत मेडिकल स्टोर ऐं एमरजेंसी वार्ड जो जाइज़ो वठंदे डॉक्टरनि ऐं मेडिकल स्टाफ खां इलाज बाबति मालूमात वरिती ऐं दाख़िल मरीज़नि जी अयादत कंदे सहूलियतुनि बाबति मालूमात वरिती। मेंबर सीसी गवर्निंग बॉडी शाहजहान शेख, वाहिद बख्शोरो, डायरेक्टर हैदराबाद मोहम्मद सोहेल, डायरेक्टर कोटड़ी रिजवान सईद समेत एग्जीक्यूटिव क्लब ऑफ इंडस्ट्री नूरियाबाद जो सदर कंवर ज़िया रहमान ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। उन मौक़े ते अहमद अली कुरैशी चयो आहे त वसीलनि जी घटिताई बावजूदि सिहत जूं सहूलियतूं बहितर थी रहियूं आहिनि। ईंदड़ कुझु ॾींहनि में डॉक्टरनि समेत मेडिकल अमले जो तादाद में इज़ाफ़ो कयो वेंदो, जंहिंसां सिहत जूं सहूलियतुनि खे वधीक हथी मिले सघंदी। कंवर ज़िया रहमान चयो आहे त नूरियाबाद जे 100 खां मथे सनअतनि लाइ सिहत जूं न सहूलियतूं पूरियूं आहिनि। हिते अस्पताल क़ाइम करे डॉक्टरनि समेत मेडिकल अमलो तानियात कयो वञे। उन मौक़े ते कमिश्नर सीसी अहमद अली कुरैशी सनअतकारनि सां ॻाल्हाईंदे चयो त पौरतनि जे रजिस्ट्रेशन तमामु ज़रूरी आहे। महदूद वसीलनि बावजूदि कुझु ॾींहनि में 85 कंसल्टेंट भर्ती करे रहिया आहियूं, जंहिंखां पोइ वधीक 200 डॉक्टर भर्ती कया वेंदा। नूरियाबाद एग्जीक्यूटिव क्लब जे सदर कंवर ज़िया रहमान पारां आयल सभिनी महिमाननि खे अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा ॾिना विया। नवदेरो भरिसां जवाबदारनि पारां ॻोठ ते हमिलो करे नींगरीअ खे मुबैना तौरु अगवा कयो विया। मेतला ॻोठ भरिसां राइस कैनाल जे कबर ते घर पंजावासी सनावला सोलंकी प्रेस क्लब ते पहुची एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त मुग़ैरी बिरादरी जे माण्हुनि मौला बख्श उर्फ़ निसार मुग़ैरी, धणी बख्श मुग़ैरी ऐं ॿियनि संस घर ते हमिलो करे घर भातियुनि खे यरगमाल पाइण बाद 13 वरनि जी न्याणी अफ़साना खे अगवा कयो आहे। हुननि चयो त नवदेरो थाणे ते न्याणी जे अगवा बाबति इतला ॾियण बावजूदि पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणे खां मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे न्याणी खे बाज़ियाब कराए ॾिनो। जिक्र कंदासीं। थरपारकर में बल्दियाती चूंडनि दौरान प्रिज़ाइडिंग ऑफिसर ते तशद्दुद कंदड़ सिहत खाते जे असिस्टेंट अकाउंट ऑफिसर गुलाम मोहम्मद जूणे जो सिहत खाते जी जोड़ियल इंक्वायरी कमेटी आॾो पेश थियण खां इनकार करे छॾियो। सिहत खाते जे सेक्रेटरी पारां गुलाम मोहम्मद जूणे जे 16 ग्रेड में तरक्कीअ वारे मामले जी जांच लाइ डिप्टी DG शाहबुद्दीन कुरैशी जी सरबराही में 2 रुकनी कमेटी जोड़ी हुई। कमेटी जे मेंबरनि ते गुलाम मोहम्मद जूणे जो बेएतमादी ज़ाहिर कंदे पेश थियण खां इनकार करे छॾियो। संदसि चवणु हो त खेसि जांच कमेटी ते भरोसो न आहे, उन्हनि जे आॾो पेश न थींदो। ॿ ॾींहं अॻु पुरसरार नमूने गुम थियल नौजवान जो झंपीर भरिसां कींज डंड मां लाश हथ आयो आहे। नूरियाबाद भरिसां ॻोठ
गोदड़ जाखरो वासी नौजवान जो कींजर डंड में लाश हथायो। गोठाण जे इतला ते जमपीर पुलिस पहुंची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जिते संद सुञाणप अली हैदर जाखरो तौर कई वई। अस्पताल में जरूरी कार्रवाई खां पोइ नौजवान जो मढ़ वारसन हवाले कयो वियो। उन हवाले सां संदसि वारसन जो चवण आहे त नौजवान जो दिमाग़ी तवाज़न ठीक न हुयो, जेको 2 ॾींहं अॻु दरगाह हुसैन शाह ते हाज़िरी लाइ आयो हो, जितां हू गुम थी वियो आहे। अॼु संदसि लाश हथायो आहे। थाणो बुलाखान ऐं सुल्तान कोट में झेड़े जे धारदार वाक़िअनि में औरतुनि मर्दनि समेत 21 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल मुंतकिल करे तिबी इमदाद ॾिनी वई आहे। थाणे बुलाखान जे ॻोठ यूसुफ कांठो में काठरा बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जे मालिकियत झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 2 धुरनि जा मर्दनि औरतुनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल आंदो वियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। जंहिं ते ज़ख़्मियुनि में बहराम कानड़ो, आचर, गंवर, अब्दुल्ला, खुदाबख्श, औरत, सुमरी, मस्मात, सांवल ऐं ॿिया शामिल आहिनि। तिबी इमदाद बाद ज़ख़्मियुनि मां 11 ॼणनि खे वधीक इलाज लाइ हैदराबाद मुंतकिल कयो वियो। ॿिए पासे सुल्तान कोट भर पासे ॻोठ राहड़ी में फसल जी बेल तां मारफाणी ऐं भरचूंड बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी वियो, जंहिंजे नतीजे में भरचूंड बिरादरी जा 2 औरतुनि समेत 5 ॼणा लठियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। हुमायूं पुलिस झेड़े जी NC दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे लेटर जारी करे छॾियो। कराची में माल जे वाड़े ते मजदूरी कंदड़ झोलवासी नौजवान चौकीदार हथां इतफाक़ी गोली लॻण सबबि मारिजी वियो। नागोरी वारे इलाइक़े में माल जे वाड़े ते कमु कंदड़ झोल भरिसां रुकनबुरड़ा वासी नौजवान वकार अली पुट सूमर बबर वाड़े ते चौकीदार हथां इतफाक़ी गोली लॻण सबबि मारिजी वियो। वाक़े बाद नौजवान जो लाश रुकनबुरड़ा भरिसां ॻोठ सईद खान बबर पहुचण ते घर में कोराम मची वियो। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल चौकीदार जो चवणु आहे त कुते खे गोली हणण तां गोली नौजवान खे लॻी वई आहे, जंहिं करे हू फौत थी वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। सराड़ी वेझो रोड हादसे में 1 ॼणो हयाती विञाए वेठो आहे। चौदगी वाटर स्टाफ वटि मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि नौजवान नबीदाद वल्द अब्दुल कादिर हाजण फौत थी वियो। हादसे बाद मढ़ मक़ामी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। नौजवान जो ओचिते मौत ते घर में कोराम मची वियो। अहमद भरिसां मासूम ॿारड़ी रांदि करण दौरान पेर तिरकण सबबि डंड में बुॾी फौत थी विया। ॻोठ जलाल मंगणे जो में 7 वरनि जी लारेब धीअ मिठल मंगणे जो ॻोठ 12 डंड जे किनारे ते रांदि कंदे पेर तिरकण सबबि डंड में किरी पई। ॿारनि जी दाहण ते ॻोठाणनि पहुची नींगरीअ खे डंड मां कढी अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि पारां संदसि फौत थियण जी तस्दीक़ कई। मासूम ॿारड़ी जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। टंडो मसी भरिसां कख सुंघण सबबि 6 क्लासनि जो शागिर्द फौत थी वियो आहे। ॻोठ दोस्त मोहम्मद मरी में 6 क्लास जे शागिर्द राशिद अली पुट मंठार अली शेख खे घर में नांग कखे ज़ख़्मी कयो आहे। नीगर के इलाज लाइ गंबट गिम्स अस्पताल पहुचायो वियो, जिते इलाज दौरान हू ज़िंदगी जी जंग हाराए पियो। डॉक्टर मूजिबि नीगर जे जिस्म में ज़हर पखिजण सबबि संदसि मौत वाक़िअ थियो आहे। नीगर जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। टंडो मीर अली वेझो बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। सुई गैस लॻी ॻोठ अली बख्श वीसर वासी 16 वरनि जो असद अली वीसर घर जी बिजली ठाहींदे करंट लॻण सबबि बेहोश थी पियो। वारसन नौजवान खे ख़ानगी अस्पताल खणी पहुता, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक़ कई। नौजवान जो मढ़ घर पहुचण ते वारसन में कोराम अची वियो। जामशोर में ड्रेनेज सिस्टम न हुजण ऐं इलाइक़े मां बरसाती पाणी निकाल न थियण सबबि ॿियनि सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि पारां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल अॻवान मीर मुर्तज़ा नाइच, आज़ाद संजरानी, गुलाम रसूल मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मुख्य चौक ते धरणो हणी DC जामशोर फरीदीन मुस्तफ़ा ऐं टाउन एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े अॻवाननि चयो त दरसगाहनि जो देस जामशोर इंतिज़ामी नाअहलीअ सबबि अनेक मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। शहर में मुस्तक़िल ड्रेनेज सिस्टम न हुजण करे बरसाति में इलाइक़ा बोर्ड जो मंज़र पेश करण लॻा आहिनि। उन्हनि चयो त गरीब आबाद कॉलोनी, नूरशाह कॉलोनी, हुसैन आबाद कॉलोनी, सेंडोज रोड, दरिया विलेज, शादाब नगर, बिस्मिल्ला टाउन, सेवाणी मोहल्ला, मदीना नगर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी निकाल न थियण करे ॻोठाणा सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन्हनि चयो त टाउन इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबि शहर में पीअण जे पाणी जो बहिरान वधी वियो आहे। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत खां घुर कई आहे नोटिस वठी तुर्त बरसाती पाणी निकाल कराए पीअण जो पाणी फराहम करे परेशानी ख़तमु कई वञे। गोलारची में पुलिस चढ़ाई ऐं 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॻोठाणनि
पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। चक 58 वासियन मुस्तफ़ा आराई, सलीम आराई, सजाद आराई ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त बासर सियासी वॾेरे खे वोट न ॾियण ते पुलिस संदन ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं आहिनि। ॻोठाणे धाईंदे चयो त बासर सियासी वॾेरे जे चवण ते गोलाची वासी संदन ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो। हुननि चयो आहे त पुलिस संदन घरनि ते चढ़ाई करे चादर चौधेवारी जो तक़दस पायमाल कंदे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे मथनि कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। ॻोठाणे वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी साण इंसाफ़ कयो वञे। मीरो खान में ॻोठ प्यारो मैक्सी जे रहवासिन खोसा बिरादरी जे ॻोठनि पारां पुलिस जी मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी लाड़काणो मीरो खान रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठनि इल्ज़ाम हयो त संदन 150 जरेब ज़मीन मां रोड ठाहे ज़मीन गैर आबाद करण जी कोशिश कई वई आहे। मुज़ाहिरनि चयो आहे त रोड ठाराइण खां इनकार करण ते मीरो खान समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस घरनि ते चढ़ाई करे मर्दनि ऐं औरतुनि ते तशद्दुद करे 2 ॻोठाणा रियाज़ ऐं वज़ीर खोसो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठाणे चयो त DSP ऐं SHO मीरो खान जी अॻवानी में पुलिस घरनि में दाख़िल थी तशद्दुद करे हिकु औरत राणी खोसो, फारूक, सदाम, रुस्तम ऐं आसिफ खोसो खे पिणु ज़ख़्मी कयो आहे। पुलिस मूजिबि ॻोठ प्यारो मक्सी जे बासर वॾेरे अलानो खोसो 5 ॻोठनि जो रस्तो ऐं रोड जो कमु बंदि करायो। हुननि DC ऐं SSP कंबर शहदादकोट जे हुकुम ते पुलिस रोड जे कम जी निगरानी कई वई। खोसा बिरादरी माण्हुनि पुलिस सां झेड़ो कयो। उडेरोलाल स्टेशन वाक़े ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम पारां रैली कढी एहतिजाज कयो वियो। अल्लाह बख्श चौक ते एहतिजाज कंदे मौलाना अली शेर छुटो, मौलाना अब्दुल क़यूम जोगी, मौलाना मसूद गांगलो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त उडेरोलाल शहर में मस्जिद अंदरि नींगर सां बदफ़ैली वारे वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। हुननि चयो त अहिड़े वाक़े ते ख़ैर तमामु घणो सदमो पहुतो आहे। अॻवान ख़िताब कंदे वधीक चयो आहे त वाक़े मुलस जवाबदार ख़ुदाबद छुटे जो जमियत उलमा इस्लाम सां को तालुक़ न आहे। जे इहो आहे जे सख़्त एहतिजाज खां पोइ वाक़े मुलस जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे जेल हवाले कयो आहे। हुननि मुतालबो कयो आहे जवाबदार ख़ुदाबद छुटो खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई खेसि इबरत जो निशानो बणायो वञे जीअं अॻिते को बि माण्हू अहिड़े कुदो अमल करे न सघे। बदीन में बासर माण्हुनि सरकारी ज़मीन में चलंदड़ पाॾो कुहाड़ियूं हणी मारे छॾियो आहे। पोरहत बासर ख़िलाफ़ एहतिजाज करे इंसाफ़ जी घुर कई आहे। कढण लॻे ॻोठ शेर खान चांडियो वासी पोरहत ग़ुलाम मोहम्मद चांडियो ऐवान साफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदसि भलोड़ नस्ल जो पाॾो सरकारी ज़मीन में गाह चरी रहियो हो त बासरनि फिदा खोड़, हनीफ़ खोड़, बेज़बान जानवर पाॾो खे कुहाड़ियूं हणी मारण खां पोइ छुरियुनि सां खुही छॾियो आहे। पोरहत ॿुधायो आहे त बासर जे अहिड़े अमल जी रिपोर्ट कढण थाणे ते ॾिनी पर पुलिस बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। पोरहत DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खे अपील कई आहे त नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच दरिया खान मरी में पहुची मुहर्रम राम में निकंदड़ मातमी जुलूस जे मुख़्तलिफ़ रूटनि ऐं सिक्योरिटी जे हवाले सां जाइज़ो वरितो। उन मौक़े ते सदावा मोरी शहर में बाईपास चानार शाख ऐं ॻोठ मुराद खोखल लिंक रोड ऐं ॿियनि हंधनि जो सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। उन दौरान SSP नौशर फिरोज़ खे अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ हिदायतूं पिणु जारी कयूं आहिनि। DIG शहीद बेनज़ीराबाद जे दौरे दौरान SSP नौशर फिरोज़, DSP नौशर फिरोज़ ऐं ॿिया ऑफिसर पिणु गॾु हुआ। दौरे दौरान DIG शहीद बेनज़ीराबाद पुलिस ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कंदे चयो त मुहर्रम राम में आशूरे जे मौक़े ते इमाम बारगान समेत जुलूसनि जे सिक्योरिटी सख़्त कई वञे।